अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो आवाज़। मां आहियां आवाज़ जो मेज़बान मोहम्मद उमर शंबानी। सिंध जे आवाज़ सां असां सां गॾु आहे मोज़िज़ महिमान साथी सहाफ़ी सीनियर सहाफ़ी आदम शंबानी। इन सां अॼु कश्मीर डे जे हवाले सां कुझु गुफ़्तगू कंदासीं। अॼु जीअं असांजो कश्मीर डे आहे, पूरे मुल्क पाकिस्तान में मोकलां कयूं वयूं आहिनि, छुटियूं कयूं वयूं आहिनि, तालीमी इदारा बि मुकमिल बंदि लॻा पिया आहिनि। इन हवाले सां असां पुछा कंदासीं त इन सां त हीअ जेके तालीमी इदारा बंदि कया विया आहिनि, छा इहे सही कयूं या ग़लति कयूं। ईअं चवंदा आहिनि त हिकिड़े ॾींहुं स्टूडेंट जो ध्यानु थियो त सम्झि हिकिड़ो साल पूरो पोइते पइजी वियो। वधीक इन हवाले सां मालूमात कंदासीं। जी साहब आदम शंबानी, तव्हां ॿुधाइजो त हीअ जेके अॼु कश्मीर डे आहे, इन जे हवाले सां तव्हां छा चवंदव? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां एतिरो ई चवंदुमि त तव्हां ॻाल्हि कई त तालीमी इदारा बंदि करण सां हिकिड़े ॾींहं में शागिर्द खे एतिरो फ़र्क़ु पए थो जीअं साल शागिर्द जो तालीम तबाह थिए थो। बिल्कुलु ईअं मां सही दुरुस्त मञियां थो तव्हांजी हिन ॻाल्हि खे, मां सहमत कयां थो तव्हांजे हिन ॻाल्हि ते। लेकिन असां हे कश्मीरी डे इन लाइ मल्हाईंदा आहियूं त 1947 में पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विरहाङे महिल कश्मीरियुनि असांजे पाकिस्तान ऐं क़ाइदे मिलत अवाम क़ाइदे आज़म जो साथ न ॾिनो हो। उन्हनि गांधी जो साथ ॾिनो हो। चयो हुयऊं त असां गांधी सां गॾु आहियूं, असां आज़ादु आहियूं, असां क़ाइदे आज़म सां गॾु न हूंदासीं। उन जे करे उन्हनि खे अॼु हे ॾींहुं ॾिसणो थो पए, उन्हनि खे अॼु इहे ॾींहुं पछताइणो थो पए। त असां बि अॼु बि उन्हनि मुस्लमाननि सां गॾु आहियूं, कश्मीर सां गॾु आहियूं जंहिं ते भारत मज़ालिम ऐं ज़ुल्म ऐं जबर करे रहियो आहे। इन हवाले सां असां हे स्कूल त छा, असां केतिरे क़दम ताईं अॻिते हली सघूं था। जीअं तव्हां चई रहिया आहियो त असां सॼो कुझु बंदि कयूं था, त असां तालीमी इदारा मुकमिल बंदि कयूं। छा हिन तालीमी इदारा केतिरनि सालनि खां वठी तव्हां बंदि कंदा था? जो कोरोना जंहिं महिल आयो त उनजे हिसाब सां अवां अॻ में तालीमी इदारा बंदि कया, हाणे बि अवां जो वक़ुफ़ विया तालीमी इदारा बंदि कया। भला केतिरा साल थी विया आहिनि पाकिस्तान आज़ादु थियण में? तव्हां इहो मल्हाईंदा था जो कॾहिं को फ़र्क़ु पियो आहे या कश्मीर आज़ादु थी सघियो आहे? तव्हांजे इन एहतिजाजनि में तव्हांजा एहतिजाज रिकार्ड थियनि था, मञियो था, उन्हनि में छा फ़र्क़ु पियो आहे, छा न आहे, उहो तव्हांजे साम्हूं आहे।